नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾहों मेल में खबर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल सस्तो करण खां पोइ कोट गुलाम मोहम्मद काछेलो स्टाफ ॾहों मेल मोरी कोट मीरस लांडी वागड़े जी स्टाफ जे मुख़्तलिफ़ पेट्रोल पंपनि जे मालिकनि पारां पंहिंजा पेट्रोल पंप बंदि करे छॾिया आहिनि। त पेट्रोल न मिलण करे कोट गुलाम मोहम्मद काछेलो स्टाफ ॾहों मेल कोट मीरस वागड़े जी जा शहरी सख़्त परेशान, जॾहिं त ज़िले इंतज़ामिया हिन वक़्त ताईं पेट्रोल पंप जे मालिकनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई। इन सिलसिले में कोट गुलाम मोहम्मद काछेलो स्टाफ ॾहों मेल कोट मीरस लांडी जे शहरनि जो चवणु आहे त जॾहिं पेट्रोल महांगो थींदो आहे त समूरा पेट्रोल पंप खुलियल हूंदा आहिनि ऐं हाणे जॾहिं पेट्रोल सस्तो थियो आहे त हिननि अवाम खे पेट्रोल ॾियणु बंदि करे छॾियो आहे। जेका सरासरी नाइंसाफ़ी आहे, शहरनि मुतालबो कयो आहे त अवाम लाइ पेट्रोल पंप खोलिया वञनि जीअं अवाम परेशानी खां बची सघे। जॾहिं त ॿिए पासे पेट्रोल पंप मालिकान अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त तेल ख़तम थी वियो आहे, जीअं ई पहुचंदो गाॾियुनि वारनि खे वेकिरो कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।